नासिन दोतापुर वेझो ॻोठ हज़ूर बख्श मुगेरी जे रहवासियुनि नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्टर वाहिब बशीर अहमद कटोहर। दोतापुर वेझो ॻोठ हज़ूर बख्श मुगेरी जे रहवासियुनि जो जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठणनि जो चवणु हो त 3 महीना अॻु मौलादात भरिसां मोहम्मद अयूब मुगेरी ऐं मुमताज़ मुगेरी जे दुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो हो, जंहिं दौरान झेड़ो टारण लाइ पाक किताब खणी विच में वेंदड़ हाफ़िज़ मोहम्मद अकरम मुगेरी फायरिंग में क़त्ल थियो हो। मक़तूल जे वारसनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त ज़मीन जे तकरार सां झेड़ो शुरू थियो आहे। मुंहिंजे भाइरनि सौटनि ॿुधी करे मां हाफ़िज़ मोहम्मद अकरम पंहिंजा ॿार वठी संगत बिरादर खे वठी अची उन ते क़ुर पाक जा वास्ता ॾींदे झेड़े खे टारण जे लाइ मुंहिंजे भाउ खे सिधियूं गोलियूं हयूं। मुंहिंजो भाउ शहीद कयो वियो आहे। मुंहिंजे बचड़े खे गोलियूं लॻियूं। उन खां बाद में 2 महीना गुज़री विया, अॼु ताईं को जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। ख़ुदा वास्ते मुंहिंजे हाफ़िज़ मोहम्मद अकरम जे क़ातिल खे गिरफ़्तार कयो वञे। असांखे इंसाफ़ खपे। ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजे भाउ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। हाफ़िज़ मोहम्मद अकरम जे क़ातिलनि खे तकरार हले पियो, जंहिंमें असां ख़ैर विच वारा ॿुधी करे हुते पहुतासीं ऐं मुंहिंजो सौटु हाफ़िज़ अकरम क़ुर पाक खणी विच में वञी पहुतो, उनखे बेगुनाह शहीद कयो वियो आहे। इन जे लाइ असां मुतालबो कयूं था SSP जैकोबाद, SHO मौलादात, DIG लाड़काणो ऐं IG खां मुतालबो कयूं था फिलफोर मुंहिंजे सौट जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में असां सख़्तु एहतिजाज कंदासीं। एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। DIG लाड़काणे खे अपील कयूं था असांजे सौटु हाफ़िज़ अकरम जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं अॼु ताईं उहे गिरफ़्तार न आहिनि थिया। महिरबानी करे असांजे हाफ़िज़ अकरम जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। एहतिजाज कंदड़ ॻोठणनि पारां SSP जैकोबाद, DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त शहीद हाफ़िज़ मोहम्मद अकरम मुगेरी जे केस में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु बशीर अहमद कटोहर, आवाज़ TV न्यूज़, दोतापुर।